प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। बर्फ़ जो तूफ़ान। खुदावन मुंहिंजो दराड़ आहे। स्विट्ज़रलैंड जे जबलनि में हिकु छोकिरो पंहिंजियूं रेडियूं चारे रहियो हो। हुनखे गुल ऐं बर्फ़ जा चमकंदड़ डिग पसंदि हुआ। हिकु वटाड़ू फिरंदो फिरंदो हिकु नंढड़े जबल वारे रस्ते ते अची पहुतो। सलाम, तव्हांजो नालो छा आहे? सलाम, मां हेनरी आहियां। छा तव्हां हिते अकेला आहियो? हा, मुंहिंजी मोकलूं आहिनि ऐं आउं पंहिंजे पीउ जी रेडियो चारण लाइ हिते आयो आहियां। त पोइ तव्हां दराड़ आहियो। छा तव्हांखे भले दराड़ जी ख़बर आहे? न, उहो केरु आहे? खुदावंद यसू। बाइबल में चयो वियो आहे त माण्हू नाफ़रमान रिढण जिया आहिनि जेके ख़ुशी सां पंहिंजे रस्ते ते हलिया वञनि था। भलो दराड़ असांजी ॻोल्हा करे थो। हू असांखे रस्तो ॾेखारणु चाहे थो ऐं असांजो ख़्यालु रखणु चाहे थो ऐं हिकु ॾींहुं असांखे आसमान ते वठी वेंदो। छा हू मूंखे हुते वठी वेंदो जॾहिं मां मरी वेंदुसि? हा, तव्हांखे रुॻो हुनखे पंहिंजो दराड़ थियण लाइ चवणो पवंदो। मां अॼु ई करणु चाहियां थो। हेनरी हिकु सादी दुआ कई। हीअ दुआ संदसि दिलि मां निकिती। हू यसू जो थियणु चाहींदो हो। वटारो वञण खां अॻु हेनरी खे चयो, हाणे खां सदा ताईं तुंहिंजो तालुक सुठे दराड़ सां आहे। तूं ही चई सघे थो खुदावन मुंहिंजो दराड़ आहे। ॾिस, बाइबल जी ही आयत चवण लाइ पंहिंजे गुरनि खे इस्तेमालु करे सघे थो। हेनरी आयत खे दोहरायो ऐं हर लफ़्ज़ सां गॾु पंहिंजी हिकु आंगर खे खाॿे हथ ते रखियो ऐं हुन चोथी आंगर खे ज़ोर सां रखियो ऐं चयाईं, खुदावन मुंहिंजो दरार आहे। हुन ख़ुशी सां पंहिंजे वालिदनि खे उन ॻाल्हि जे बारे में ॿुधायो। संदसि मोकलियूं ख़तम थियूं ऐं उनखे वरी स्कूल वञणो हो। सियारो अची वियो ऐं स्विट्ज़रलैंड जे जबलनि में सियारो तमामु ख़तरनाक बि थी सघे थो। अक्सर हुते बर्फ़ जा डिग ढहण जो ख़तरो हूंदो हो। हेनरी बर्फ़ जे वॾे वॾे डिगनि तां हली रहियो हो। ओचितो उनखे गड़गड़ जो आवाज़ ॿुधण में आयो। हू भॼणु चाहींदो हो पर घणी देर थी चुकी हुई। बर्फ़ जे तूफ़ान खेसि घेरे वरितो ऐं बर्फ़ जे वज़नी हिसनि खेसि हेठि दॿाए छॾियो। जॾहिं राति थी वई, हुनजे वालिदनि खे हुनजी फिकर थी। उन्हनि केतिरा ई कलाक हुनजी ॻोल्हा कई। आख़िरकार जॾहिं हू उन्हनि खे मिलियो त उन्हनि ॾिठो त हुन पंहिंजे खाॿे हथ जी चोथी आंगर ज़ोर सां दॿाए रखी आहे। जॾहिं हेनरी मरी रहियो हो, उन वक़्तु हू पंहिंजे भड़ले दराड़ खे यादि करे रहियो हो। हुनजा वालिदिन तमामु घणा ॾुखी हुआ, पर उन्हनि खे हुन ॻाल्हि जी तसली थी त हेनरी सां हिकु ॾींहुं वरी आसमान ते मिलंदासूं। उन ॾींहुं जॾहिं हू सदाईं लाइ भले दराड़ सां गॾु हूंदा। छा तव्हां बि ही चई सघो था, खुदावन मुंहिंजो दराड़ आहे? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।